चाचा अवां जेका भी सज़ा ॾींदव मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे क़बूल हूंदी, छो त असां अॻु बि इनकारी कोन हुयासीं ऐं अॼु बि इनकार कोन कंदासीं। पर चाचा असां इहो हरगिज़ बर्दाश्त नथा करे सघूं त अवां कंहिं क्रिमिनल एक्टिविटीज़ में अची वञो, उन सां अवां खे का तकलीफ़ न पहुचे, छो त इन सॼे मैटर खे ॿई फैमिलीज़ फेस करे रहियूं आहिनि। ऐं ॾिसो न चाचा, माहिन भी गुज़रियल 2 महीननि खां इन ही कोशिश में रही आहे त अवां जो नालो ख़राब न थिए ऐं अवां जी इज्जत ते का ॻाल्हि न अचे। पापा SSP जमाल चाहे तो तव्हां हिकु सुठी पोजीशन ते आहियो, अवां खे इहो सभु कुझु छॾणु खपे ऐं सुल्तान सां लातालुकी जो इज़हार करे साइड ते थी वञो। सोरा, मां ही छा पई ॿुधां? असांखे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत आहे अहिड़ी दौलत जी? ख़ुदा तोखे सुठो रुतबो ॾिनो आहे, तूं हिन मुल्क जो सुठो बिज़नेसमैन आहीं। मूंखे सम्झ में नथो अचे त तोखे कहिड़ी ज़रूरत आहे अहिड़ा कम करण जी। सोरा, सोरा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। सोरा, यासिर, रात काफ़ी थी वई आहे, तू मुंहिंजी कार खणी हलियो वञ। अच्छा, सुबुह जो जेकॾहिं असां जमाल खे हिते ई घुरायूं, हू पापा जे साम्हूं सभु कुझु रखे, छा इहो पॉसिबल थी सघे थो? हा, इहो बहितर आहे। मां खेसि कॉल थो मिलायां। माहिन, तोखे बाबा सॾे पियो। ॾिस यासिर, मूंखे ख़बर नाहे त तूं कहिड़ी सोच ऐं नियत सां माइंड सां गॾु थियो आहीं। पंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि विहारे छॾ त असांजो तव्हां सां न को रिश्तो आहे ऐं नातो। सोरा मरी वेंदो पर कॾहिं बि तव्हां सां पंहिंजी माइटी कोन ॻंढींदो। ॾिसो चाची, कुझु बि हुजे, चवण सां रिश्ता कोन टुटबा आहिनि। अवां भली असां सां न गॾिजो, पर इहो नातो टुटणो कोन्हे। असां हिकु ई रत आहियूं ऐं हिकु ई ख़ानदान सां आहियूं। भली 1000 इख़्तिलाफ़ हुजनि, पर आहियूं त असां हिकु ई ज़ंजीर जूं कड़ियूं। हाणे भली तूं वञी सघीं थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।